डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख गौसिया ताहिरिया मटियारी मदरसे जो दौरो कयो। उन मौके ते मदरसे जो सरबराह हाफ़िज़ बिशारत मेमन पिण मौजूद हो। मदरसे जे शागिर्दनि में ईद मिलादुल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी खुशीअ में कपड़ा विराया विया। हाफ़िज़ बिशारत मेमन डिप्टी कमिश्नर खे ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त हर साल वांगुरु हिन साल बि 400 शागिर्दनि खे कपड़नि जा जोड़ा ॾिना विया। मदरसे में शागिर्दनि लाइ तकरीर ऐं नात मुक़ाबला पिण मुनक़िद कया विया, जिन में शागिर्दनि खे ट्रॉफियूं इनाम तौरु ॾिनियूं वयूं। हुन वधीक चयो त मदरसे में औरतुनि खे बि तालीम ॾिनी वञे थी ऐं उन्हनि खे सिलाई मशीन जी सिखिया पिण फ़राहम कई वञे थी। मदरसे जा शागिर्द स्कूल जे निसाब सां गॾोगॾु दीनी तालीम बि हासिल कनि था। प्रोग्राम जो आगाज़ कुरान पाक जी तलावत सां थियो, जंहिंखां पोइ शागिर्दनि नात शरीफ़ पेश करे महफ़िल खे 4 चंड लॻाए छॾिया। उन मौके ते मदरसे जे मुख़्तलिफ़ हाफ़िज़नि पारां डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख खे सिंध जी सूखड़ी अजरकुनि जा तोहफ़ा पेश कया विया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची